कंबर खां ॾिसूं था न्यास हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर लॻ ॻोठ अलाह ॾिनो तुनियो जे वासियुनि जो 62 शख़्स जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मूजिबि कंबर जे ॻोठ अलाह ॾिनो तुनियो जे ॻोठाणनि जो 62 शख़्स ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि ख़ालिद हुसैन तुनियो, सोबत अली, लाल ॾिनो, साबिर हुसैन, मोहम्मद आमिर तुनियो, मोहम्मद सफ़र, करीम बख्श, अब्दुल वहाब, एहसान अली, नवाज़ अली, अहमद खान तुनियो, नवाब अली, मंसूर अली, हफ़ीज़ तुनियो ॻोठ पाड़े वारनि दाहिंदे चयो त 62 शख़्स ज़ुल्फ़कार तुनियो असांखां भत्तो वसूल करणु थो चाहे, उन लाइ असांखे हिरासा पियो करे ऐं केस करण जी धमकियूं ॾेई रहियो आहे त सरकारी प्लाटनि जा पैसा मूंखे पैसा ॾियो। असांजे ॻोठ अलाह ॾिनो तुनियो जे पाड़े जे 10 घरनि खां भत्ता खोरी करे चुको आहे। उन्हनि ग़रीबनि खे प्रेशर विझी उन्हनि खां लखे रुपया वरिता आहिनि। हाणे जेके बि ग़रीब घर ठहिराइनि था त उन्हनि खे चवे थो त पैसा ॾियो त तव्हांखे पाड़े वारनि जे मथां केस दाख़िल कराईंदसि। ऐं पीपल्स पार्टी जो कारकुन आहियां, मूंखे पार्टी जी सपोर्ट आहे। कुझु ॾींहं पहिरियां ॻोठ जो ट्रांसफार्मर खणी प्राइवेट माण्हुनि खे खपाए छॾियो आहे। बस वारनि खे अपील आहे त ज़ुल्फ़कार तुनियो खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। असां ॻोठ अलाह ॾिनो तुनियो पाड़े वारनि कंबर मुंहिंजी सिंध न्यूज़ रिपोर्टर न्यास हुसैन तुनियो जी रिपोर्ट मूजिबि कंबर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मेमोरियल लाइब्रेरी 3 सेप्टेम्बर साल 2023 ते कल्चर खाते खे हैंड ओवर थींदड़ लाइब्रेरी जे इंचार्ज इकरार मेमण नुमाइंदे सां पंहिंजा वीचार वंडींदे ॿुधायो त कल्चर खाते